अस्सलामुअलैकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूर फनकार ओल्ड बेहतरीन रागी मुमताज़ लाशारी के बारे में जैं जो 2021 जो नओं गानो रिलीज़ थी जैं रिलीज़ थींदे ही इंटरनेट ते धूम मचाए छॾी आहे। उन एक पुराने गाने जी रिमिक्स एक सुठे अंदाज में उनके कलाम के गायो आहे जैं के माण्हू ॾाढो पसंद करे रहिया आहिनि। उनके एक सुठे फनकार के सुठी मोटर मिली रही है उन कलाम ते जैं ते मुमताज़ लाशारी ॾाढो ख़ुशि थियो आहे। वो कलाम कहिड़ो आहे अचो त तव्हांखे वो ॿुधायूं। वो हर कंहिं जे यकीनन कंहिंखे ॿुधल हूंदो त अचो तव्हांखे कलाम ॿुधायूं। यादगिरियूं संभाल कम ईंदई कंहिं बि छोड़े जे साल कम